लक्ष्मी नारायण भगवान की जय। प्यारी साध संगत, ता सभिनी जो स्वागत है इन सत्संग में। देवर्षि नारद भक्ति सूत्र जैसे सत्संग शुरू कयो आहे सिंधीअ में। 7 नंबर सूत्र हली रहियो आहे भक्ति के बारे में। भक्ति छा है? सा न काम यमाना निरोध रूपत्वात्। भक्ति में कामना न होंदी आहे। सा न काम यमाना, कामना युक्त न होंदी आहे। कल असां ॿुधोसीं इन बारे में कि भगवान सां प्रेम तो हूंदो आहे बिना स्वार्थ जे, भगत जो। तो असां भगत जे बारे में ॿुधी रहिया आहियूं, भक्ति जे बारे में, ना कि कुछ ज्ञान पाइण जे बारे में या कुछ प्राप्त करण या ॾेखारण जे लाइ। इहो सम्झी रहिया आहियूं। ऐं पोइ छा असां अहिड़ी भक्ति करे सघूं था, इहो भी निर्णय खणणो आहे कि मिलणो कुछ कान्हे, पोइ भी करे सघूं था छा प्रेम? करणो पवंदो, भली लखें जन्म वठणा पवन, मंज़िल त इहा ई आहे, प्रेम भक्ति। असांखे फ़ैसिलो रुगो इहो खणणो आहे कि हिन जन्म में कंदासीं या ॿिए टे जन्म में कंदासीं।
इहो रुगो निर्णय खणणो आहे। ये निर्णय तॾहिं खणंदो माण्हू जॾहिं हिन संसार मां बोर थी वेंदो, जॾहिं संसार जी व्यर्थता नज़र अची वेंदी, बेकार माना कंहिं कम जो न आहे संसार, इहा व्यर्थता नज़र अची वञे त ई त माण्हू भॻवान जे तरफ़ वधंदो। त उन में घणा जन्म था लॻनि असांखे संसार जी व्यर्थता सम्झण में। ऐं जंहिं ॾींहुं ईअं थींदो संसार जी असांखे व्यर्थता नज़र अची वञे, फालतूपनो, बेकार समय, उन ॾींहुं असां भॻवान सां प्रेम कंदासीं बिना कंहिं कामना जे। छो त संसार जो अर्थ कामना आहे ऐं कामना जो अर्थ संसार। संसार ई असांजे लाइ हाणे व्यर्थ थी वियो त कामना वरी छाजी रहंदी, कोई कामना न रहंदी। त संसार ई आहे कामना, कामना छुटी त संसार बि छुटो। ॻाल्हियूं थींदियूं आहिनि न शास्त्रनि में कि भॻवान खे पाइण लाइ संसार छॾ, त ॾाढनि हिन जो अर्थ इहो कयो कि हीउ संसार छॾे वञिणो आहे। हाणे संसार छॾे वेंदो त केॾांहुं वेंदो? झंगल में वेंदो त छा झंगल संसार न आहे छा? झंगल में संसार कोन्हे छा? जिना वेंदो उते ई त संसार आहे। भॻवान जो बणायल संसार कोन छॾिणो आहे, बल्कि भॻवान जी बणायल सृष्टिअ सां प्रेम करिणो आहे, इहो सोचे करे कि भॻवान बणाई आहे, मूंखे खपे न हिन मां कुझु, पर मुंहिंजे भॻवान जी इहा सृष्टि आहे। संसार पोइ कहिड़ो छॾण जे लाइ चयो वियो आहे शास्त्रनि में? जेको दिमाग़ में भरियल आहे, जंहिंखे अविद्या चइबो आहे, मां ऐं मुंहिंजो, तूं ऐं तुंहिंजो, इहो जेको दिमाग़ में भरियल आहे, इन खे छॾिणो आहे। पोइ भली असां घर में ई वेठा हुजूं, पंहिंजे घर में हुजूं, पंहिंजे परिवार सां गॾु हुजूं, हू संसार निकिरी वियो न दिमाग़ मां त माण्हू थी वियो जीवन मुक्त, अमृत स्वरूप थी वञे उहो माण्हू। भीतर केवल हाणे प्रेम भरियल आहे भॻवान जे लाइ, संसार न, दिमाग़ में संसार न। त कामना ई संसार आहे। कामना छुटी या घुरण जी आदत नष्ट थी त ऐं संतुष्टि अची वई, तृप्ति अची वई त माण्हू अमृत स्वरूप थी वञे, जीवन मुक्त। मरण खां पोइ वारो मोक्ष न, जीअर ई बंधननि खां मुक्त। चवंदा आहिनि न, ॾाढियूं मायूं चवंदियूं आहिनि भई सत्संग में छो थी वञी, ऊचे सत्संग में चवंदियूं मुक्ति पाइण लाइ। त मुक्ति सत्संग ऊचे वञण सां मतिलबु कान्हे। मुक्ति आहे दिमाग़ मां तुंहिंजो गणित निकिरे, तोखां 10 रुपया बि नथा छुटनि ऐं तूं वञी थी ऊचे सत्संग में मुक्ति पाइण लाइ, त या त तोखे मुक्तिअ जो अर्थ ख़बर कान्हे, तो रुगो ॿुधो अथई मायुनि खां कि का शइ थींदी आहे। मुक्तिअ जो अर्थ आहे कि कोई बि बंधन न बाक़ी रहे, कोई बि बंधन न धन जो बंधन रहे, न कोई कंहिं ॿिए प्रकार जो बंधन रहे। त उहो बंधन तो ख़ुदि एॾा पैदा कया आहिनि। हिकु नओं बंधन बि जोड़े छॾी, ग्रुप जो, सत्संग जो, कि हिते वञिणो ई आहे, सत्संग लाइ न, सत्य लाइ न, माण्हुनि जे लाइ। इहो नओं बंधन जोड़ी भई छा थी चई ॿुधाई, मुक्ति पाइण जे लाइ वेंदी आहियां। मुक्तिअ जो अर्थ आहे कंहिं बि प्रकार जो बंधन न हुजे। उहो तॾहिं थींदो जॾहिं असांजूं कामनाऊं ख़तमु थी वेंदियूं। कामना ख़तमु अगरि न थी, थोड़ियूं बि कामनाऊं इच्छाऊं रखियूंसीं, त उन लाइ आयो आहे आशा कर कर जग हुआ, आशा मरे न जाए। नानक आशा पूरिए जे सचे के गुण गाए।
इच्छाऊं कॾहिं ख़तमु कोन थींदियूं, माण्हू ख़तमु थी वेंदो। पर हिकु ॻाल्हि आहे, जीअं चवंदा आहियूं सत्संग जी कामना सुठी आहे, ऐं सांसारिक बि सम्झो असांखे कामना कान्हे हाणे, न धन जी न को पद जी, पर अगरि भॻवान जी कामना हुजे त भॻवान अगरि चाहे कि हीअ ज़िमेदारी संभाले त पोइ सुठी आहे। त इन ॻाल्हि खे नोट कजो, ध्यानु ॾिजो कि उहा कामना सुठी आहे जेको भॻवान जो हुकुम आहे। असांजी कामना कान्हे, असांजो अहंकार जुड़ियल कान्हे, असांजी मूर्खता देखा देखी उन में कान्हे, पर भॻवान जी आहे। छो त भॻवान खे बि हेॾो संसार हलाइणो आहे त उहो बि नियुक्त कंदो आहे कि कहिड़ो कमु कंहिंखे ॾियणो आहे। त अगरि उन जो आदेश थी वञे त बुरी न आहे। असांजे अहंकार मां उत्पन्न न थिए कामना, उहा कामना सुठी आहे। पोइ त अहंकार न थींदो, सेवा थींदी हिन शरीर सां। पोइ त असां हिन शरीर खे स्वस्थ बि रखूं, इहा ज़िमेदारी आहे। असां स्वस्थ बि रहूं ताकि ज़्यादा सां ज़्यादा सेवा करे सघूं भॻवान जो कमु सम्झी करे। ऐं उन में ई भगत खे प्रसन्नता थींदी आहे कि मां भॻवान जो कमु कयो, उन जो कमु करे रही आहियां ऐं मूंखे बसि उन जो प्यार मिली रहियो आहे, ॿियो कुझु बि न। इहा कामना सुठी आहे। गोपियुनि कृष्ण जी कामना कई, इहा कामना सुठी आहे। त कामना जो अर्थ आहे संसार, ऐं संसार जो अर्थ आहे कामना। कामना छॾणी आहे, भक्तीअ में कामना न हूंदी आहे, पर आदेश जो पालन हूंदो आहे। अगरि असां भॻवान जी आदेश जो पालन न कयूं त पोइ भक्ति वरी छाजी थी। जीअं भॻवान राम भरत खे चयो कि राजपाट तूं संभाल 14 साल जेसि ताईं मां वापसि अचां, त आदेश मञिणो पियो। त असांखे कीअं ख़बर पए भॻवान जो आदेश, पतो पइजी वेंदो आहे। माण्हू जे चवण ते अगरि तव्हां कुझु डिसीजन वरितो अथव त इहो भॻवान जो आदेश कान्हे, देखा देखी वरितो अथव डिसीजन, इहो भॻवान जो आदेश कान्हे। पर जेको अनायास हृदय मां प्रगट थी वियो, या परिस्थिति ओड़ी अचण लॻी, असांखे लॻे बि कि मुंहिंजी हिन में कोई दिलचस्पी कान्हे, मुंहिंजो हिन में कोई अहंकार वधणो कोन्हे, मां सोचियो ई कान्हे, पर आदेश थियो आहे परमात्मा जो त इहो कबो, सिर अखियुनि ते, त इहा कामना बुरी कान्हे, इहा भॻवान जी कामना आहे। भॻवान जो हुकुम मञी करे घर में माण्हू रहे त संसार छॾाइजी वियो हुनजो, रहे संसार में तो, पर संसार उन खां छॾाइजी वियो। छो त उनखे का कामना कान्हे पंहिंजे तरफ़ां, उनजो कोई हानि लाभ कान्हे। उनजो त हिकिड़ो ई प्रयोजन आहे कि मूंखे प्रेम मिले, आनंद मिले, भॻवान जूं ॻाल्हियूं अनायास अची वेंदियूं आहिनि हृदय में उनजे, त थी वियो मुक्त उहो माण्हू, घर में रही करे जीवन मुक्त।
चन नानक बिन आपा छीने, चन नानक बिन आपा छीने, मिटे न भ्रम की थाई, मिटे न भ्रम की थाई, आहे बन खोज बन जाई, आहे सर्व निवासी सदा निर्मा, सर्व निवासी सदा निर्मा, तो ही संग समाई, आहे बन खोजन जाई। पुष्प मत जीव बास बसत है, जे पुष्प में खुशबू वसे थी, कि परमात्मा तो में वसियला, तो उन सां मिल, उन सां ॻाल्हाए। त सा ना कामय माना निरोध रूपवात, भक्तिअ में कामना न हूंदी आहे, छो त उहा निरोध रूप हूंदी आहे। निरोध जा ॿ टे अर्थ आहिनि। त्याग खे बि चइबो आहे, रोकण खे बि चइबो आहे, न्यास बि आहे हिकु अर्थ हुनजो। कामना जो उल्टो कयो। कामना में छा हूंदो आहे, माण्हू भॼ डुक कंदो आहे पाइण जे लाइ, पाइण जे लाइ, पाइण जे लाइ। उनजो उल्टो कयो, पाइण जी इच्छा न, बल्कि कुछ अचे थो त उनखे रोकण, इनखे निरोध चइबो आहे। कुछ अचे भी तो सांसारिक। रामकृष्ण परमहंस वटि हिकु माण्हू आयो, सेठ आयो, पंहिंजी सॼी संपत्ति खणी करे चई सॼी संपत्ति तव्हांजे चरणनि में आहे, मूंखे पंहिंजी शरण में आणियो, मूंखे भॻवान सां जोड़ियो। उहा सॼी संपत्ति सोन जी मोहरियुनि में उहो कन्वर्ट कराए आयो हो। त रामकृष्ण परमहंस चयईंसि हिकु कमु कर, इहो मूंखे खपंदी कान। त हुन चई साईं कमु आणियो हिनखे चइबो आहे रोकणु। कोई ॾे बि थो उनखे रोकणु, खपंदी कान। हुन चई साईं मां तव्हांखे पंहिंजी ख़ुशीअ सां तव्हांजे चरणनि में अर्पित थो कयां, मूंखे हाणे रस्तो ॿुधायो, मां त्याग थो करणु चाहियां। निरोध जो अर्थ त्याग कयो वियो आहे, पर त्याग न आहे। त्याग जो अर्थ थींदो आहे कि असां कुझु छॾियोसीं, ऐं हिन जो अर्थ आहे कि छॾियोसीं कोन, छॾाइजी वियो सहजता सां। त स्वामी राम सुख चएसि थो, स्वामी रामकृष्ण उनखे चएसि थो, अच्छा ठीकु आहे, हाणे हीअं कर, इहे सोन जूं मोहरियूं नदी वही पेती, उन में फिटी करे अचु, उछलाए अचु। हू ॾाढो हू थी वियो। इहो ई फ़र्क़ु आहे त्याग में ऐं निरोध में, कि मां एॾी महिनत जी जमा पूंजी ॾियांसि थो संत खे, चाहे त सुठी जॻह ते लॻाए सघे थो, हीअ मूंखे फिटी करण लाइ थो चए, पर ठीकु आहे, हाणे मां हिमत कंदुमि, साहस कंदुमि। पर छा कयईं, नदीअ जे किनारे ते आयो, हिकु हिकु करे पियो उछलाए, हिकु फिटी कयईं त कंहिंजी नज़र वई, ॾिठई सोन जूं मोहरियूं फिटी पियो थो करे, त हुन ॿियनि खे ॿुधायो। माण्हू पुछण लॻा छो था फिटी कयो, चई गुरूअ जो आदेश थियो आहे। त माण्हू ॾिसण लॻा, पर हिन खे बि मज़ो त अचणु लॻो न,
चाहियां त हिकदमि फिटी करे या सभु, पर हिकु हिकु आराम आराम सां उछले वरी माण्हू खे निहारे ऐं ॾाढो ख़ुशि पियो थिए। त त्याग न, इहो त्याग त थियो, निरोध न थियो। हीउ धन छॾाइजो कान्हे, धन जो अञा गणित आहे, हिसाब किताब अञा आहे, धन जी वैल्यू नज़र अचे थी उनखे। ही न्यास न थियो। तॾहिं स्वामी रामकृष्ण खे ख़बर पई त हुन चयईंसि अञा तो सिर्फ़ु त्याग कयो अथई, थोरो ढंग सां त्याग कर, जो त्याग करणो न पए, छुटिजी वञे ऐं पोइ अचे ई न। अगरि त्याग ई करणो आहे त अचे ई न। रामकृष्ण परमहंस वटि हिकु अहिड़ो बि आयो जंहिंखे हिन वरी ॿियो जवाबु ॾिनो हिन संत। उहो शिष्य ठहिणु कोन आयो हो, उहो दान ॾियणु आयो हो कि साईं तव्हांजो काली माता जो मंदरु आहे, इन में ही मुंहिंजे तरफ़ां पैसा आहिनि, तव्हां लॻायो। त हुन चयईंसि कोन खपे, असांखे जेतिरो खपे ओतिरो आहे। त हुन चयईंसि तव्हां पोइ नवां कम शुरू कयो, सेवा कार्य शुरू कयो, भंडारा हलायो। त हुन चयईंसि मूंखे करणा ई कान्हनि, मां छो शुरू कयां, मां तोखां वठां पोइ वरी फासां, वरी आयोजन ऐं कार्यक्रम कयां, वरी मूंखे करणो ई न। त धन अचण खां पोइ त योजनाऊं अची वेंदियूं आहिनि कि हाणे छा करणो आहे हिन जो। हू चए थो मां हिते ई थो रोकियां, मूंखे खपे ई कान। इनखे चइबो आहे निरोध, कोन खपे। भगत में भक्तिअ में इहो गुण हूंदो आहे, मत देख भूला विसरे, तेरा चित न आवे नाम। भगत इहे सभु ठुकराए छॾींदो आहे। कबीर भगत खे हिकिड़ो संत दया करे पारस पत्थर ॾेई वियो, चईंसि रखो, तव्हांजे कमु ईंदव, हिन सां तव्हां जेतिरो चाहे ओतिरो सोन ठाहे सघो था। कबीर चईंसि मूंखे ज़रूरत न आहे। हुन चीज़ रखो तव्हां। त कबीर चईंसि हाणे संत ई एॾो आग्रह करी थो त हुते अॻे भित में हू हूंदा हुआ चारा, एतिरो सो खॾो, चईंसि हुन में रखी छॾ। संत हुन में रखियईं। कबीर पंहिंजो उहो ई कपिड़े जो कमु कंदो हो, कपिड़ो ठाहींदो हो, उन में लॻी वियो। हू संत साल खन खां पोइ वापसि आयो। उन सोचियईं मन में कि कबीर जो त हाणे ॾाढो वॾो आश्रम ठही वियो हूंदो, पर छा ॾिसे उहा ई झूपड़ी, ऐं कबीर उहो ई कपिड़ो ई पियो थो ठाहे। त संत चयईंसि छो भाई, मां तोखे पारस पत्थर ॾिनो हो। त कबीर खां त विसरी वियो हो। चयईसि अच्छा कॾहिं ॾिनो हो भई? चयईसि अरे पिछले साल ॾाढो अनमोल थींदो आहे उहो पत्थर, गुम त कोन थी वियो। कबीर चयईसि चोरी त नथो थी सघे असांजे घरां, चोर ईंदो ई कान्हे। चोर जो बि हिकु स्टैंडर्ड हूंदो आहे, उहो ग़रीबनि वटि थोरी वेंदो, उहो भोले भटके बि कोन वेंदो, साधूअ वटि त वेंदो ई कोन। बाक़ी गुम बि नथो थी सघे, को वॾो घर आहे कोन, तो किथे रखियो वई? चयईसि अरे उहो जारो हो न हिकिड़ो खॾो। त कबीर चयईसि ॾिस उते ई हूंदई। हुन ॾिठई बराबरि उते ई पियो हो पारस पत्थर। संत चयईसि छो तोखे ज़रूरत न आहे हिनजी? कबीर चयईसि न, सोन तोखे न खपे। कबीर चयईसि तूं मुंहिंजी दृष्टिअ सां अगरि ॾिसी त सॼी धरती सोन जी लॻी पई आहे, जेका असांखे हरियाली थी ॾे, असांखे वण टिण थी ॾे, असांखे अनाज थी ॾे, असांखे धारण करे वेठी आहे। त छा आहे करिणो इन खां वधीक? घर मकान ठाहे करे ऐं ज़रूरत तूं चई थो मुंहिंजी आवश्यकता, त मुंहिंजी आवश्यकता आहे केवल भॻवान जो नाम, भॻवान जी भक्ति। मां हुन जे प्रेम में हूंदो आहियां। त मां तोखे त तॾहिं बि मना कई हुई। इनखे चइबो आहे रोकणु, धन खे, माया खे रोकण जो प्रयास करणु।
भगत में इहो गुण हूंदो आहे, छो त हुननि खे आनंद अची रहियो आहे जेको धन सां बि कोन ईंदो। पाण धन हुनखे रोके छॾींदो हुन आनंद खे, जेको सहज प्रेम वारो थींदो आहे प्रगट। त इहा भक्ति अहिड़ी आहे जंहिंमें धन छॾाइजी वञे ऐं छॾिणो न पए, त्याग खां बि महान आहे। त्याग में छॾिणो पवंदो आहे, थोरो गणित हूंदो आहे कि मूं हेतिरो त्याग कयो, हेतिरो छॾियो आहे मूं, त माना उहो खणी घुमंदो रहंदो आहे। ऐं माण्हू घटि आहिनि छा? साईं हिरदाराम जॾहिं पंहिंजे शहर में असांजे हुआ त माण्हू उन्हनि जा गुण कोन ॻाईंदा हुआ। तव्हां बि कोन ॻाईंदा हूंदा, 40 साल पहिरीं ख़बर बि कोन हूंदव। जॾहिं खां नज़र आयो त्याग, पोइ गुण ॻाइण शुरू थी विया। इन जो मतिलबु तव्हांजे हिसाब सां त्याग बि नंढो वॾो थींदो आहे। 5 रुपए जो त्याग कोई करे ऐं कोई 5 लखे जो त्याग करे त तव्हां छा चवंदा? 5 लखे वारे जो असली त्याग आहे वॾो? न, इहा ग़लति फहमी अथव। सवाल पैसनि जो कान्हे, सवाल आहे हुनजो पाणी छुटियो केतिरो, पाणी कंहिंजो छॾाइजो। 5 लखे वारे जो अगरि सहजता सां छॾाइजो कान्हे ऐं 5 रुपए वारे जो आसानीअ सां छॾाइजी वियो, बिना सोचे निकिरी विया, ॼण कुझु हुआ ई कोन, त 5 रुपए वारे जो त्याग वॾो आहे। ऐं 5 लखे वारे अगरि गणित विहारियो आहे, हिसाब किताब कयो आहे सॼो, त उहो त्याग नंढो आहे। साईं जन पहिरीं बि त्यागी हुआ, मज़ो थो मारे त्याग थो तारे, पर इहो तव्हांखे ॿुधण में कॾहिं आयो, ॾिसण में कॾहिं आयो स्लोगन? जॾहिं पहिरीं कुझु संपत्ति नज़र आई, धन दौलत कार्य जेके थिया आहिनि इहे नज़र आया, पोइ नज़र आयो कि भाई संत हींअर बि कुटिया में ई पियो थो रहे। पहिरीं असां सोचींदा हुआसीं कि ग़रीब आहे इन करे तो कुटिया में रहे, पर हेॾो धन अचण खां पोइ बि कुटिया में थो रहे। पोइ ख़बर पई न तव्हांखे कि त्यागी आहे संत, जबकि उहो त पहिरीं बि हो। छो त समाज धन सां तोरींदो आहे त्याग खे, कि घणो त्याग कयईं। त्याग धन सां न थींदो आहे। पोइ त इहो थींदो कि त्यागी थियण लाइ पहिरीं धन कमायो, तॾहिं तव्हां त्यागी थी सघंदा। ऐं ग़रीब त त्यागी वीचारो थी न सघंदो। त त्याग जो असली अर्थ हीअ, भगत ई असली त्यागी आहे। छो त हुनखे भक्ति मिली, प्रेम मिलियो ऐं सभु छॾाइजी वियो। इन मां आसक्ति ख़तम थी वई, धन मां, गणित मां, हिसाब किताब मां। हूंदसि 50 रुपया त 40 रुपया बि निकिरी वञनि त कोई हुनखे दुख न थींदो। ऐं 5 लख ऐं करोड़पतीअ जा 5 लख निकिरनि त हू सोचींदो थोरा ई विया, बाक़ी ॿिया आहिनि अञा मूं वटि। ऐं हुन में बि अलाए घणो त हाईलाइट थींदो, फेमस बि थींदो। त्याग धन सां न जोड़िजो कि हिन जो त्याग आहे असली, न, छुटो केतिरो। राजा भरथरी हो, राजपाट छॾे करे हलियो वियो जंगल में, सन्यासी थी वियो। भगवान शिव ऐं पार्वती लंघनि पिया मथां, त पार्वतीअ भगवान शिव खे चयो, हे भोला भंडारी, ही राजा भरथरी आहे, हेॾो राजपाट महल सुख छॾे करे जंगल में हिते वेठो आहे, इहो त्यागी आहे वाकई। शिव चयईसि, पार्वती टकड़ में सर्टिफिकेट न ॾींदी कर कंहिंखे, हल परीक्षा था वठोसि, केतिरो छुटिजी वियो अथसि राजपाट। वेश बदलाए करे शिव ऐं पार्वती भरथरीअ वटि आया भिक्षा वठण। ओॾी महिल राजा भरथरीअ ॾाढी महिनत सां पंहिंजे लाइ खिचड़ी ठाही हुई। जंगल में, जंगल जो जीवन ॾुखियो थींदो आहे, काठियूं करे ऐं
ठाही हुई खिचड़ी किथां भिक्षा वठी आयो हो, कचा चांवर, बुख बि हुअसि, पर जीअं ॾिठई मूंखां कोई भिक्षा थो घुरे त सॼी ॾेई छॾियईं। तॾहिं पार्वती शिव ॾे न्यारे चए थी हाणे त मां सही ॾिनो सर्टिफिकेट हिनखे, जो हिन पंहिंजी बि हिसे जी खिचड़ी असांखे ॾेई छॾियईं, त त्यागी आहे। शिव चयसि तो भरथरी खे, राजा खे, कि राजा भरथरी तो सॼी खिचड़ी असांखे ॾेई छॾी, तूं बि खा, अधु तूं खा, अधु तूं खण, अधु असांखे ॾे। उते भरथरी चए थो कि खिचड़ी छा थींदी आहे, मां त सॼो राजपाट छॾे आयो आहियां। तॾहिं शिव पार्वती खे चयईंसि अञा इहो छुटो कोन अथसि, अञा कोन छुटो अथसि इहो राजपाट, जो चई थो ॿुधाए। तखण में न चवंदी कर कि त्यागी आहे, ऐं तव्हां त रुगो शक्ल पहनावो ॾिसी सर्टिफिकेट ॾेई छॾींदा आहियो कंहिंखे बि, त्याग जो, महात्मा जो, भॻवान जो, अलाए छा छा, ऐं सुठे खे पुछो ई कान। जेको सच में कोई सुठो आहे, तव्हांजे पाड़े में कोई हूंदो, मिटनि माइटनि में कोई भलो माण्हू हूंदो, उनखे पुछो ई छो त धन खे तव्हां मापदंड ठाहे छॾियो अथव। भक्तीअ में धन जी वैल्यू ई कोन हूंदी आहे, बल्कि अगरि ग़लतीअ सां भॼंदो बि अचे धन लक्ष्मी त हुनखे रोकियो वेंदो आहे कि तूं डिस्टर्ब न कर, असांखे भॻवान सां रहण ॾे, असां हुन भक्तीअ में ई ख़ुशि आहियूं, आनंदित आहियूं। ऐं भगत भॻवान खे बि चवंदो आहे, भॻवान इन लक्ष्मी बक्ष्मीअ खे न मोकिलींदो कर, असांखे तुंहिंजे चरणनि में ई रहणो आहे।
खजो मोते अहिड़ी सुपनो माया संसार लीलावंती पढ़जो वदन रहे शन प्यार महर खजो मोते अहिड़ी सुपनो माया संसार लीलावंती पढ़जो वदन रहे शन प्यार सुध बुध मां भुलाया तहजे तारने ओम जा हे प्रभु रख पैजे चरना मारा दर तहजे प्यार में भक्ति जो ये लक्षण सतो नंबर सूत्र ॿुधोसीं। अठों भी इन सां ई जुड़ियल आहे कि निरोध छा थींदो आहे। ॿ टे हुन जा अर्थ भक्ति सूत्र में ई 8 ऐं 9 नंबर सूत्र में अॻिते अर्थ अचे थो। निरोधस्तु लोक वेद व्यापार न्यास परिभाषा थी अचे न्यास अथवा त्याग। कहिड़ो त्याग? व्यापार अखर थो अचे। व्यापार जो असली अर्थ अथव कर्म। व्यापार जो अर्थ सौदो न आहे। व्यापार जो अर्थ कर्म करणु। त ॿिनि प्रकार जे व्यापार जो त्याग करणु आहे निरोध। कहिड़ा ॿ व्यापार? हिकु लोक व्यापार, ॿियो वेद व्यापार। वेद व्यापार माना वेद शास्त्रनि जे अनुसार कर्म करणु ऐं लोक माना लोक जे अनुसार कर्म करणु। ॿिन्ही जो त्याग करे छॾणु आहे भक्ति। पर छो चयो वियो आहे ईअं? छो त लोक जो व्यापार जेको थींदो आहे उहो त स्वार्थ सां थींदो आहे। जेको व्यवहार थींदो आहे स्वार्थ सां, या त धन पाइण लाइ, या यश पाइण लाइ, या पद पाइण जे लाइ। इहो थियो भई व्यापार कर्म। इन जो त्याग करण जी ॻाल्हि कई वई आहे। भगत जेको हूंदो आहे इन व्यापार में समय न विञाईंदो आहे। लोक व्यापार में लौकिक व्यापार है। ॾिसो थी वियो व्यापार। ॻाल्हि पिया कयूं कि लक्ष्मी न अचे, अची वई त इहो उनजो आदेश आहे। हुनजो आदेश आहे। हाणे असां छा कयूं? छो खिलो छो था? जॾहिं असां ॿुधूं था कि हुन हिकु संत हमेशह चवंदो मां पैसा कोन वठंदो आहियां। पैसा न दड़का ॾींदो हो, विढ़ंदो हो। पोइ हिकिड़े पुछईंसि पोइ व्यवहार कीअं थींदो अथव ख़र्च पाणी? चई मां माण्हू रखियो आहे न, उहो वठंदो आहे पैसा, मां हथ न लॻाईंदो आहियां। उहो वठंदो आहे सभिनी खां, मां थोरी। असां त्यागी, छोटे लोग, आप छोटे लोग हो। अलाए घणा हुआ। ही तव्हांखे ॿुधाइण ठीकु आहे। 125 रुपया पूरा तुंहिंजे लाइ। सेवा ही सेवक का राह है धर्म। ना तो सौदा ही करना, ना ही व्यापार करना। भाई ॻाल्हि पई हले
लौकिक व्यापार ऐं पारलौकिक व्यापार। माना वेदन में पारलौकिक व्यापार जी ॻाल्हि चई वई आहे कि ही कर, ही दान कर, ही कर्म कर, ही धर्म कर, त तोखे हुते फल मिलंदई। इहो बि त व्यापार आहे। तोखे स्वर्ग मिलंदई। ऐं स्वर्ग में छा मिलंदो? जेके ॻाल्हियूं हिते मना कयूं वयूं आहिनि, जेके हिते मना कयूं वयूं आहिनि, उहो बि पुरुषनि जे लाइ। मायुनि जो स्वर्ग कहिड़ो आहे? कॾहिं पुछो अथव कंहिंखां कि भई स्वर्ग त मिलंदो, उन में छा मिलंदव? बांदर? कॾहिं सोचियो ई कोन्हे। मायूं मरंदियूं आहिनि स्वर्ग लाइ। अरे स्वर्ग में त आहिनि अप्सराऊं, उन्हनि खे तव्हां छा कंदा? उते आहे शराब, उहा तव्हां छा कंदा? सोमरस। उते सुठो भई मौसम आहे, त तव्हांखे हिते मौसम सुठो कान्हे छा? पर सोचण जी ॻाल्हि आहे न। मायूं सत्संग में वेंदियूं अथव हू स्वर्ग पाइण लाइ कि हिते त बांदर मिलियो, हुते मथां कोई ॿियो मिले, पर हुते बि बांदर। ऐं घोटनि खे हिते बि अप्सरा, हुते बि अप्सरा, ईअं न? केॾो मेकअप कंदियूं आहिनि। त इहो चक्कर छा आहे? इहो व्यापार आहे। इहो बि देवर्षि नारद थो चए व्यापार आहे। हू लौकिक व्यापार आहे कि तव्हां हिन संसार में कयो था, कुझु ॾियो था, बदिले में वठो था, इहो लौकिक व्यापार। ऐं हू आहे पारलौकिक व्यापार कि शास्त्रनि में लिखियलु आहे कि वैसाख में जल दान कर, माघ में अग्नि दान कर। त छा पोइ उहे न कयूं दान? सवाल इहो कान्हे। सवाल इहो आहे कि दान कर, पुण्य कर, पर स्वर्ग लाइ न कर, भॻवान जे लाइ कर। कि ही मुंहिंजा जेके संसार में जीव दुखायल आहिनि, इहे मुंहिंजे भॻवान जा ई बणायल आहिनि ऐं मूं वटि कुझु आहे ॾियण लाइ, त मां ॾियां। उन जे बदिले मूंखे भॻवान जो प्यारु मिली वेंदो, बसि। मूंखे ॿियो कुझु कोन खपे। स्वर्ग वर्ग छाजो? हिकिड़ो शेर हो कि मस्जिद पास में थी, मैखाना दूर था, इसलिए मस्जिद में चला गया। भाई मस्जिद पासे में हुई ऐं पीअण खाइण जो परे हो, त मां सोचो केरु एॾो पंधु करे वञे, त मां मस्जिद में हलियो वियुमि। पर मान लो अगरि मैखाना पासे में हुजे हा ऐं मस्जिद परे हुजे हा, त वञे हा छा ॼण? उहो ई थो चवणु चाहे। पासे में हुई त इन करे हली वियुमि। तीअं ई तव्हांजा दान मिलंदव। पासे में तव्हांखे मिली वियो माहौल कि ही कर, ही दान कर, पुण्य कर, त तोखे पोइ मैखानो मिलंदई, माना स्वर्ग मिलंदई। पर स्वर्ग मिलंदो त तव्हां कंदा छा? कॾहिं सोचो अथव मायूं कि स्वर्ग छा आहे उन में? उहो सभु कुझु हिते बि आहे, धरतीअ ते। तव्हांखे घुरिजे कि असांखे दान पुण्य करिणो आहे, सभु इन लाइ ताकि इहो व्यर्थ कचिरो निकिरी वञे ऐं मां भॻवान सां प्रेम कयां, कृष्ण सां प्रेम कयां। इन लाइ तव्हांखे कामना इहा रखणु खपे। ही छुटिजी वञे सांसारिक धन, त लौकिक व्यवहार ऐं पारलौकिक व्यवहार जो त्याग करणु आहे निरोध। या केवल भॻवान जे लाइ करणु, इहो थी सघिजे थो कि असां जेको बि दान पुण्य कयूं या पुण्य कयूं, उहो असां भॻवान जे लाइ कयूं। त इहा थी वेंदी भक्ति। त हिन 8 नंबर सूत्र ताईं असां सत्संग ॿुधोसीं, बाक़ी असां सुभाणे ॿुधंदासीं। बोल श्री कृष्ण भगवान की जय।